अस्सलाम वालेकुम। अवां ॾिसी रहिया आहियो ख़ादिम इंफो टीवी ऐं आउं आहियां अवां जो मेज़बान ख़ादिम करोड़ो। मूंसां गॾु अॼु मौजूदु आहे असांजो ज़रई माहिर ज़राअत खाते जो डिप्टी डायरेक्टर साईं कमरदीन सोलंकी साहब। ऐं कमरदीन सोलंकी साहब अरसे दराज़ खां ढगे अरसे खां सिंध जे अंदरि आबादगारनि जे भलाई लाइ सरकारी पॉलिसियुनि तहत जेको आहे पाण पतोड़े रहियो आहे ऐं कमु करे रहियो आहे। अॼु असां हुन सां हिकिड़ी मुख़्तसिर कचहरी कंदासीं त ज़राअत खातो आबादगारनि जे लाइ छा पियो करे, ज़राअत जे वाधारे जे लाइ छा पियो करे, ऐं ख़ासि करे साईं जन जंहिं पोस्ट ते आहिनि उहे असांजे आबादगारनि लाइ छा पिया कनि ऐं आबादगारनि सां उन्हनि जी कहिड़े क़िस्म जी वर्किंग रिलेशनशिप आहे। साईं कमरदीन साहब, सभ खां पहिरियां त ख़ादिम इंफो टीवी में तव्हांखे जेको आहे वेलकम था चऊं। सही महिरबानी तव्हांजी। कमरदीन साहब, तव्हांजो केतिरे अरसे खां ज़राअत खाते सां लॻु लाॻापो ऐं तजुर्बो आहे? साईं, हूअं त बचपन खां वठी असां ज़राअत खाते सां लाॻापियल आहियूं। बाए बर्थ पंहिंजा ॾाॾनि खां वठी ज़राअत जो कमु कंदा पिया अचूं। पर मुंहिंजी बाक़ाइदे टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी मां मूं MSc कई। टंडोजाम यूनिवर्सिटी मां मूं MSc कई। MSc करण खां पोइ 1994 में आउं ज़राअत खाते में एग्रीकल्चर ऑफिसर तौरु भर्ती थियुसि ऐं हिन वक़्तु मुख़्तलिफ़ मरहला माणींदो हिन वक़्तु डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर एक्सटेंशन खैरपुर में मौजूदु आहियां। असांजो जेको कमु आहे सो आबादगारनि खे सलाहूं ॾियणु, पंहिंजी पैदावार कीअं वधाइनि, घटि ख़र्च ते ऐं मुनासिबु पैदावार पंहिंजी हासिलु कनि, पंहिंजे फसलुनि खे जीतनि ऐं बीमारियुनि खां कहिड़े तरीक़े सां बचाइनि, पंहिंजे फसलुनि खे जेको भाण पाणी ऐं ॿियूं जेके बि फसल जूं ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां पूरो करणु। असां आबादगारनि खे अहिड़े क़िस्म जी सलाहूं ॾींदा आहियूं। उहे असां मुख़्तलिफ़ मरहलनि में असां किथे सेमिनार कंदा आहियूं, किथे फील्ड एक्टिविटी कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं रेडियो तां बि असां अहिड़ा पंहिंजा ज़रिए प्रोग्राम हलाईंदा आहियूं त जीअं आबादगारनि ते असांजी पहुच थी सघे। अच्छा कमरदीन साहब, हिन वक़्तु जेको हुकूमत सिंध जा तव्हां आहियो ऑफिसर ऐं रिप्रेज़ेंटेटिव, त सिंध हुकूमत पारां आबादगारनि जी फसलनि में पैदावार में इज़ाफ़े लाइ ख़ासि क़िस्म जूं कहिड़ियूं अहिड़ियूं पॉलिसियूं आहिनि जेके तव्हां ज़िक्र करे सघो या जेके तव्हां डिलीवर कयो पिया आबादगार, कहिड़े हेड में, कहिड़े डायरेक्शन? साईं, इहे त जेके ज़रई हिन में एग्रीकल्चर जे हवाले सां आबादगारनि जे लाइ हिन वक़्तु हिकिड़ो किसान कार्ड जो प्रोग्राम हले पियो ऐं उन लाइ अञा बाक़ाइदा शुरूआति कोन थी आहे, पर एप्लीकेशन्स आहिस्ता आहिस्ता वठणु शुरू कयूं आहिनि। उन किसान कार्ड में ईअं आहे त आबादगार पंहिंजे 1 खां 16 एकड़नि ताईं जो ज़मीनदार हूंदो ऐं उहो उन में पंहिंजी जेका सतूं अलफ़ आहे ऐं शनाख्ती कार्ड जी कापी, पंहिंजो फ़ोटो ऐं उन सां गॾु 2 विटनेस उन में ॾींदो। उन खां पोइ उन्हनि खे वरी रेवेन्यू डिपार्टमेंट उतां वेरीफाई कंदी। उन खां पोइ उन्हनि खे किसान कार्ड मिलंदो। किसान कार्ड में आबादगारनि खे सब्सिडीअ ते भाण मिली सघे थो, जेके महांगा भाण आहिनि उहे उन्हनि खे मिली सघनि। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो साईं थोरो, त पाण खैरपुर में वेठा आहियूं ऐं खैरपुर में तव्हांजी पोस्टिंग बि आहे। खैरपुर में वॾे में वॾो जेको आहे फसल उहो आहे खजीअ जो फसल। जी, खजीअ जे फसल जे तहफ़ुज़ लाइ, खजीअ जे फसल जे वाधारे लाइ, खजीअ फसल जे हिफ़ाज़त लाइ सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां कंहिं क़िस्म जो को प्रोजेक्ट का सिलसिलो हलंदड़ आहे जेको तव्हां असांजे व्यूअर्स सां शेयर करे सघो? हाणे कुझु साल पहिरीं खजीअ जे आबादगारनि जे लाइ जे खजीअ मां जेको फ्रूट मिले थो उन जे लाइ मुख़्तलिफ़ तरपाल ऐं क्रेट ऐं कुझु ही लोडर, ऑटो लोडर हुया जेके आबादगारनि जी सहूलियत जे लाइ हुया, त जीअं आबादगार उन में पंहिंजो साइंटिफिक तरीक़े सां पंहिंजूं जेका ख़ारकूं आहिनि या छुहारा आहिनि उन्हनि खे उहो उन तरीक़े सां सुकाए सघनि ऐं उन्हनि खे पंहिंजे मार्केट ताईं पहुचाए सघनि ऐं सुठी क्वालिटीअ वारा उन्हनि खे मिलनि। उन खां पोइ कुझु पाकिस्तान एग्रीकल्चर रिसर्च काउंसिल जे तरफ़ां हिते हिकिड़ा डिहाइड्रेटर ॾिना विया। डिहाइड्रेटर जो मतिलबु आहे त जीअं असांजा आबादगार खजियूं जेके आहिनि से ओपन स्काई में यानी खुलियल आसमान हेठि सुकाइनि था, उन खां बचण जे लाइ उन्हनि हिकिड़ी शेड तयारु कयो जंहिंमें अंदरि मथां उनजे कली चाढ़नि पिया त उन में अंदरि टेम्परेचर वधी पियो वञे, जिते असांजे खुलियल आसमान हेठि
8 ॾींहंनि में खजी सुके पई, उते असांजी 3 ॾींहंनि में सुकी पई वञे। ईअं करण सां असांजो टाइम बि बचे पियो ऐं मज़दूरनि जी मज़दूरी जेका आहे उहा बि बचे पई असां। माना ईअं चइजे त तव्हांजे इन मैकेनिज़म जे करे हिकिड़ो त आबादकारनि जा एक्सपेंडिचर या अख़राजात जेके आहिनि उहे घटि थियनि पिया। बिल्कुलु ॿियो थोरे टाइम में वधीक प्रॉफिट खणण जो जेको आहे चांस जेको आहे उहो available मिली पियो वञे। अच्छा, खैरपुर ज़िले में तव्हां वटि का अंग अखर आहिनि त खजीअ जो मिक़दार केतिरो, माना केतिरी आबादी ते थिए थी या केतिरा मण ऐं टन खजी तक़रीबन 33,000 खां 33,000 हेक्टरनि ते थिए थी खैरपुर ज़िले में। ऐं जेका हिन जी प्रोडक्शन मिले थी सा तक़रीबन 4 खां 5 लख मेट्रिक टन हिकु साल में अचे थी खैरपुर ज़िले जी। अच्छा, खजी जो जेको पंहिंजो नेटवर्क आहे यानी वणज वापार जे लिहाज़ खां उहो किथे किथे पंहिंजो थिए पियो खैरपुर जे खजी? सम्झा जीअं त मां थोरो अर्ज़ु करां त खजी असांजे खैरपुर ज़िले जी जेका आहे सा अचे थी 2 सूरत मां। उनजी प्रोडक्शन जेका ठहे थी सा 2 सूरत में ठहे थी। हिकिड़ी ख़ारक ठहे थी, ॿियो छुहारो ठहे थो। त मोस्टली जेको असांजो आबादगार आहे उनखे जेके चौमासी बरसातूं पवनि थियूं उन जो ख़तरो रहे थो। उन ख़तरे खां बचण जे लाइ आबादगार असांजो घणो छुहारो ठाहे थो। ऐं छुहारे जो हिकिड़ो ई मार्केट आहे असां वटि जेको आहे इंडिया या बांग्लादेश। उन खां पोइ असां वटि खैरपुर ज़िले जी जेका जेकॾहिं असां उनजी जाग्राफियाई हदूद ॾिसूं या जाग्राफियाई कंडीशन्स असां ॾिसूं त असां वटि माशाल्लाह टकर बि आहे, मैदान बि आहे ऐं रेगिस्तान बि आहे, मैदानी दरियाई इलाइक़ो बि असां वटि आहे। मैदानी इलाइक़ा बि हाणे जेके असां वटि खजीअ जो फ़सुलु जीअं त आहे त असुलु रेगिस्तानी फ़सुलु। ऐं हिन फ़सुल खे जेकॾहिं टकर वारे पासे ॾे असां खणी वञूं त टकर वारी जेका ख़ारक ते ठहे थी उहा तमामु सुठी ठहे थी। ऐं उन में पाणीअ जो रेशो, घिम वारो रेशो जेको आहे सो तमामु घटि थिए थो बनिस्बत एॾा मैदानी या दरियाई इलाइक़े। जाबलू पट्टीअ में मैदानी इलाइक़नि जे भेट में तव्हां चओ था सुठी खजी सुठी खजी थिए थी। जंहिंमें शादी शहीद वारो बेल्ट, शादी शहीद वारो बेल्ट, रोडी ते अरोड़ा वारो बेल्ट जेको बि आहे इहो पोइ सॼो हलियो आहे। अरोड़ा खां फैज़गंज ताईं, अरोड़ खां फैज़गंज ताईं हलियो वियो। पर हिते असां वटि खैरपुर ज़िले में जेका थिए थी सा मोस्टली कोटड़ीअ ताईं जेका आहे खजी थिए थी। उभनछा ताईं जेके टकरियूं आहिनि असांजो एसी ताईं असांजी खजी थिए थी ऐं परते एतिरी कोन थी थिए। अच्छा, खजीअ जे हवाले सां ॻाल्हि हले पई कमरदीन साहिबु त उन में सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां खजीअ जे वाधारे लाइ के मख़सूस इदारा बि क़ाइमु थियल आहिनि जेके खजीअ जी पैदावार, नर्सरी या ॿियनि शयुनि खे हिते असां वटि हिन वक़्तु शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में टिशू कल्चर ते कमु थिए पियो, डेट पाम ते। ऐं उन खां पोइ कोटड़ीअ में जेको डेट पाम रिसर्च स्टेशन आहे उते बि टिशू कल्चर जी लेबॉर्ट्री हिन वक़्तु जेका इंस्टॉल थी चुकी आहे। पर उन पंहिंजो थोरो घणो कमु शुरू कयो आहे, हाणे हिन साल उहा शुरू थी आहे। ऐं शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में त पुराणी इहा टिशू कल्चर लेबॉर्ट्री आहे जितां उन्हनि काफ़ी मतिलबु क़िस्म जूं कुझु वैराइटीज़ कढियूं ऐं कुझु आबादगारनि वटि उन्हनि वैराइटीज़ ॾिनियूं। अच्छा जी। अच्छा, ॿियो उन खां सवाइ खैरपुर ज़िले में जेको आहे ज़रई खाते जी नज़र में ॿियो कहिड़ो वॾो फ़सुलु आहे जेको हिते आहे? ॿियो त हिते मेजर फ़सुलु आहे असां वटि वउण, कमंद ऐं कणिक। अच्छा, ज़राअत खाते जे तरफ़ां कमंद जे हवाले सां तव्हां वटि कहिड़ा अंग अखर आहिनि त खैरपुर ज़िले में कमंद केतिरी आबादी ते या केतिरे मिक़दार में को राउंड फिगर अञा हूंदा? 22,000 हेक्टरनि ते कमंद असां वटि खैरपुर ज़िले में थिए थो। जेको असांजो 2 शुगर मिलूं आहिनि खैरपुर ज़िले में उन्हनि खे उते सप्लाई थिए थो। ऐं कमंद जो मयार या जेको उनजी प्रोडक्ट आहे उहो सिंध जे मुल्क जे ॿियनि इलाइक़नि जे भेट में खैरपुर ज़िले जो जेको कमंद आहे उहो कीअं आहे? मयारी आहे, गैर मयारी आहे? न मयारी आहे पर एतिरो न आहे। छाजे कारण जो असांजा आबादगार जेके आहिनि सो उनजी प्रॉपर मैनेजमेंट कोन था कनि। कमंद जी जेका मैनेजमेंट आहे उहा सही नमूने सां कोन था कनि। उनखे जेको भाण ऐं पाणी खपे सो जेकॾहिं टाइमली ॾिनो वञे ऐं उनजी जेका ज़रूरियात आहे उहा उनजी पूरी कई वञे। असांजा आबादगार सिर्फ़ु नाइट्रोजन वारो भाण ऐं फास्फोरस वारो भाण ॾिए थो, जॾहिं त कमंद खे पोटाश वारो भाण तमामु ज़रूरी आहे। असांजो आबादगार को मुश्किल सां को 5% आबादगार पोटाश ॾिए थो, जंहिंजे करे कमंद जी जेका आहे सा असां वटि पैदावार जेका आहे सा घटिजी रहे। महिरबानी कमरदीन साहिबु, पर हिकिड़ो तव्हांखां आख़िर में मां अर्ज़ु कंदुसि त भला तव्हां वणनि जो ज़िक्र कयो त खैरपुर ज़िले में जेको फुटीअ जो या वणनि जो फ़सुलु आहे
उन जे हवाले सां तव्हां वटि कहिड़ा अंग अखर ऐं हिकिड़ो माना डेटा आहे? गौणनि जो फ़सुलु असां खैरपुर ज़िले में हिन साल जेको हुयो सो 1 लख हेक्टरनि ते असां वटि हुयो गौणनि जो फ़सुलु। ऐं माशाल्लाह गौणनि जो फ़सुलु हिन साल तमामु बम्पर लथो आहे बनिस्बत ॿियनि ज़िलनि जे। अल्हम्दुलिल्लाह असांजो फ़सुल ते खैरपुर ज़िले में असांजे फ़सुल ते कंहिं बि अहिड़े मुल्हिक जीत जो को हमिलो कोन थियो। जीअं गुज़िरियल साल अछी मख जो हमिलो थियो हो, गुज़िरियल साल बि असांजे फ़सुल ते खैरपुर ज़िले में अछी मख जो हमिलो तमामु घटि हुयो ऐं हिन साल बि असां वटि अछी मख जो हमिलो तमामु घटि हुयो। बहरहाल उन जे लाइ असांखे इहो अवेयर कयो वियो हो त भई तव्हां पंहिंजो ख़बरदार हुजिजो, किथे बि जेकॾहिं तव्हांखे का अहिड़ी दांह मिली वञे फ़ौरन असांजो एग्रीकल्चर जो अमलो हुते पहुची पियो वञे ऐं उन ते मुनासिबु उपाउ वठी उन ते कंट्रोल कयो पियो वञे। आख़िरी तव्हांजो लाइ गुज़ारिश आहे त आबादगारनि ऐं गवर्नमेंट ऑफिशियल्स जे विच में जेका लेक ऑफ कम्युनिकेशन जो ज़िक्र थींदो रहियो आहे त राब्ते जो फुक़दान आहे, उहो उन में सदाकत केतिरी आहे या उनखे ख़तमु करण लाइ छा तव्हां तजवीज़ कंदव? आबादगारनि लाइ व्यूअर्स लाइ कहिड़ो पैगाम हूंदो? साईं उन लाइ सिंधीअ में हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि, जेकॾहिं इजाज़त हुजे त मां चवां। उहो इहे चवंदा आहिनि त प्यासो जेको आहे सो खूह ॾे पाण ईंदो आहे, सही पाणीअ ॾे पाण ईंदो आहे। असांजो आबादगार खे हालांकि ख़बर बि आहे त एग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे, पर असांजा आबादगार एग्रीकल्चर डिपार्टमेंट वटि अचण खां ॾाराए थो। हू चाहे थो, हू चवे थो त एग्रीकल्चर वारा असां वटि पाण अचनि। हाणे साईं हेॾो सारो ज़िलो आहे, हिन ज़िले में असां किथे पहुची सघूं था, किथे नथा बि पहुची सघूं। जिते पहुचूं था जे वरी उते उहे जेके आबादगार आहिनि त पंहिंजे पाड़े वारनि खे ॿुधाइनि जेकॾहिं उन्हनि वटि को मसइलो थिए थो त हू असां ताईं पहुचनि। ॿियो असांजो इहो आहे त मुख़्तलिफ़ NGOs आहिनि, उन्हनि सां गॾिजी असां उते प्रोग्राम कंदा आहियूं। हाणे रिसेंटली मूं हिकिड़ो दाऊद ॻोठ में प्रोग्राम कयो हो ऐं उन खां अॻु में असां मुख़्तलिफ़ जायुनि ते टेड़ीअ में प्रोग्राम कया आहिनि। उन खां पोइ असां पंहिंजे तालुके जे हिसाब सां काफ़ी जायुनि ते अहिड़ा प्रोग्राम कया आहिनि जिते आबादगारनि खे असां अवेयरनेस ॾियूं था, पर आबादगार असांजे अमल करे। तव्हां मुंहिंजो जेको मां सम्झी सघियो आहे, तव्हां चवणु चाहियो था पाणे ईंदुमि हो त कुझु आम बैग भरी थियां। आबादगारनि खे हिन फ़लसफ़े ते अमल करणु खपे। असां सां गॾु व्यूअर्स हुया ज़रात खाते जो सीनियर ऑफिसर मोहतरम कमरदीन सोलंकी साहिबु, जिन कमंद जे वणनि जे खजीअ जे आबादी फ़सुल ऐं उन्हनि जी जेका अहमियत आहे, उनजो वणज वापार ऐं पैदावार जे हवाले सां असांखे मुफ़ीद जेका मालूमात ॾिनी ऐं तफ़सीलात ॾिना ऐं आबादगारनि लाइ कुझु जेके आहिनि उन मशवरा बि ॾिना त आबादगारनि खे घुरिजे त जॾहिं बि उन्हनि खे कंहिं क़िस्म जो को मसइलो दरपेश हुजे त हू सड़क सही या हिन खाते जे ॿियनि अमलदारनि सां राब्ते में अचनि। कमरदीन साहिबु अवां सां ज़िंदगी रही त वरी कचहरी जो सिलसिलो ई क़ाइमु दाइमु रहंदो।